हिते अवां सां अहम ख़बर शेयर करे रही हूं। कराची तालीमी बोर्ड तहत मलीर ज़िले में 9 ऐं 10 जा इम्तिहान जारी आहिनि। कलम 144 लागू हुजण बावजूद कापी जी धूम मतल आहे। पिपरी जे सचल सरमस्त बॉयज़ सेकेंडरी स्कूल में आवाज़ टीवी जी टीम समेत ॿियनि साफ़ियुनि खे कवरेज खां रोकियो वियो। बदतमीज़ी कई वई आहे, जॾहिं त पिपरी स्कूल में मुक़रर पुलिस एहलकार ऐं ख़ानगी माण्हुनि कैमराऊं फुर करण जी कोशिश कई। सचल सरमस्त बॉयज़ सेकेंडरी स्कूल में इम्तिहान दौरान कॉपी जी धुम मतल आहे। इंतज़ामिया कॉपी रोकराइण में मुकम्मल तौर ते नाकाम नज़र आई आहे। अहम ख़बर मां ॾियूं पिया। कराची तालीमी बोर्ड तहत मलीर ज़िले में 9 ऐं 10 दर्जे जा इम्तिहान जारी आहिनि। कलम 144 लागू हुजण बावजूद कापी जी धुम मतल आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर मंज़ूर सोलंकी खां। जी मंज़ूर, छा सूरत-हाल आहे, अपडेट कजो। जी, अॼु 9 ऐं 10 जा जेके सालाना इम्तिहान आहिनि उहे मलीर ज़िले में बि थी रहिया आहिनि, जंहिंमें कराची में कलम 144 लागू हुअण बावजूद बि जेको आहे कापी जी धुम मतल आहे। पिपरी जे सचल सरमस्त वारे स्कूल में जॾहिं आवाज़ टीवी जी टीम पहुती त उते मौजूदु जेको आहे अब्दुल समद अब्बासी जेको उस्ताद आहे, जंहिं टीम खे रोके छॾियो ऐं टीम सां बदतमीज़ी कई। ऐं उन खां अलावा जेको प्रिंसिपल आहे स्कूल जो, उन चयो त बोर्ड जो चेयरमैन जेकॾहिं असांखे लेटर जारी कंदो त असां साफ़ हिनखे कवरेज करणु ॾींदासीं, न त कवरेज न करणु ॾींदासीं। जॾहिं उते टीम पहुची त उन टीम बि ॾिठो त उते जेके स्पेशल रूम्स ठहियल हुया, जंहिंमें अब्दुल समद अब्बासी नाले जेको उस्ताद हो जेको उहो नकल कराए रहियो हो ॿारनि खे। उन सबब जे करे जेको आहे हिननि जेको आवाज़ टीवी खे रोकियो ऐं हुन सां बदतमीज़ी कई। उते मौजूदु एहलकारनि ऐं प्राइवेट जेके माण्हू मुक़ररु कयल हुया, जिन जेको आहे कैमरास वग़ैरह फुरण जी कोशिशि कई। मां ॿुधाईंदो हलां त मलीर ज़िले जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में गुलशन अदीद, स्टीलटॉन, पिपरी, रज़ाकाबाद ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे सेंटर क़ाइमु कया विया। उहे राति जे पेट में सेंटरनि खे तब्दील करे मनपसंदि स्कूलनि जा सेंटर जेके आहिनि उहे रखिया विया आहिनि, त जीअं हू जेको आहे ॿारनि खां जेको आहे गरी रिश्वत वठी करे उन्हनि खे नकल कराई वञे। उन्हनि खे जेको आहे स्पेशल रूम्स ॾिना आहिनि। मां ॿुधाईंदो हलां त गुलशन अदीद जो अल शम्स स्कूल आहे, सिटी ग्रामर स्कूल आहे, सचल सरमस्त स्कूल ऐं ॿिया जेके स्कूल आहिनि। वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।